बुधण वारो कोई भी फरियाद नाही। परावन पुटन खेल जन छा मयारू पीवा जे चे में अजो औलाद नाही। लखन ई करोड़न में ठहन मस्जिदूं पियो अवेले ते मिस्कीन इमदाद नाहे। उहाई जारी दहशत उहाई दादागिरी तोड़े नाहे फिरौन शदाद नाहे। अमीरन जा नीगर पढ़न प्या था इंग्लिश गरीबन जे बारन ले उस्ताद नाहे। अणू था बट्टा कुएं ड्राड़ू त सिंध था बचायो पर अञा सिंधवासिन जो इतिहाद नाहे। उहाई जारी दहशत उहाई दादागिरी तोड़े नाहे फिरौन शदाद नाहे। पराए चवण ते लगो जो ब्याहे रहो कंहिं तरह सां उहो शाद नाहे। बेदादी नंगिरी ॾिसी कीअं न रुआं जो ड्रिबाई या शायर को जल्लाद नाहे। जॾहिं जट तो ते हुक्मरान थींदा ओ सिंधड़ी 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 सिंधड़ी। जॾहिं जट तो ते हुक्मरान थींदा त छो कोन पर सुनी बि काफ़र मस्जिद मझा अड़ा ऐलान थींदा त छो कोन नस्लन जा नुक़सान थींदा। पहिरियां तस्बीह हाजी नमाज़ी ॾाढ़ी हुजे पो मुसलमान थींदा त छो कोन नस्लन जा नुक़सान थींदा। खुशामद जी बुछड़ी बीमारी में पातल बचा कीअं तो जा फने खान थींदा त छो कोन नस्लन जा नुक़सान थींदा। साथ ॾिजे जॾहिं मुल इज़त संदो नान थींदा त छो कोन नस्लन जा नुक़सान थींदा। सॼो ॾींहुं घर में जे भञदे खटोला रुगो ॾींहं जा ख्वाब महिमान थींदा त छो कोन नस्लन जा नुक़सान थींदा। जॾहिं माण्हू मुनसिफ़ न कुर्सीअ जो रखंदा रुश्वत सिफारिश जा तूफ़ान थींदा त छो कोन नस्लन जा नुक़सान थींदा। जिते अणपढ़ियल आहे उस्ताद बणबो पढ़ियल पेट ख़ातिर परेशान थींदा त छो कोन नस्लन जा नुक़सान थींदा। खुशामद जी बुछड़ी बीमारी में पातल बच्चा कीअं तुंहिंजा फने खान थींदा त छो कोन नस्लन जा नुक़सान थींदा थींदा। मतां धीउ पढ़ाई जो गैरत न रहंदई कमज़ोर एॾा जे ईमान थींदा त छो कोन नस्लन जा नुक़सान थींदा। जॾहिं इल्म वारा मरन मुफ़लिसी में रेढार बक़रार धनवान थींदा त छो कोन नस्लन जा नुक़सान थींदा। कई माठ थींदे मुनाफ़िक़ ड्रिबाई तारीख़ में तो ते अरमान थींदा त छो कोन नस्लन जा नुक़सान थींदा। दिल बजा अज माण्हू तैयार केर थो कंहिंजे लाइ मरे केर थो कंहिंजे लाइ मरे। सोलंगी केर थो कंहिंजे लाइ मरे केर थो कंहिंजे लाइ मरे। अॼु यार ॾिठासी दोस्त ॾिठासी भावर ॾिठासी सोट ॾिठासी मोटी अचन प्या दफन करे केर तो कंहिंजे लाइ मरे। मोटी अचन प्या दफन करे केर तो कंहिंजे लाइ मरे। मतलब दा जो माण्हू
मरण जा कसम खणी जो कंबिराणी चवे कूड़हणी सो जी मरण